तमामु वॾो आलिम आहे जंहिंजो किताबु छपियल आहे ऐं हीअ किताबु सकाफ़त खाते वारनि छपियो आहे। काफ़ी मकाला इन किताब में मौजूदु आहिनि त उन में सही जवाबु आहे 120 भेरा। याने शाह साईं रहमतुल्लाह अलैह केच ऐं केची जो ज़िक्र पंहिंजे बैतनि वायुनि में घणा भेरा कयो? जवाबु आहे 120 भेरा। सुवाल नंबर 3 ऐं आख़िरी हो त उर्दू मकालो शाह लतीफ़ और पंजाब के शोरा कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु आहे जमील अहमद पाल। जी हा दोस्तो, हीअ सुवाल हुआ ऐं इन्हनि सुवालनि जा सही जवाब जेके आहिनि त असीं मूंखे ॿुधाया आहिनि। ऐं हीअ किताबु जितां सां हीअ सुवाल खयां आहिनि उहो किताबु सकाफ़त खातो हुकूमत सिंध पारां छपियल आहे। ऐं हिन हफ़्ते असांखे पुछनि से पसंदि प्रोग्राम लाइ कुल ख़त जेके मिलिया आहिनि दोस्तो, उहे कुल ख़त आहिनि 155, जंहिंमें सही ख़तनि जो तइदादु आहे फ़क़ति 28। ऐं हाणे सही जवाबु मोकिलींदड़ महिरबानी जा नाला शामिलु कंदासीं, पर इन खां पहिरीं नोट करियो ईंदड़ प्रोग्राम पुछनि से पसंदि लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हवेलीअ अंदरि कमकार लाइ कहिड़ियूं 3 औरतूं ख़िदमतगार हुयूं? जी हा दोस्तो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी हवेली अंदरि कमकार लाइ कहिड़ियूं 3 औरतूं ख़िदमतगार हुयूं? अवां टिन्ही ख़ातून या टिन्ही औरतुनि जा नाला लिखंदो। जेकॾहिं उन में कंहिं दोस्त 1 या 2 लिखियो त बि असां जवाबु सही करार न ॾींदासीं। सुवाल नंबर ॿियो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फ़क़ीरनि, मुरीदनि ऐं कारीगरनि समेत शाह करीम जी मज़ार जोड़ाइण लाइ आयो। मज़ार खां ओभर तरफ़ फरलांग पंध ते हिकु वॾे वण जे हेठि पंहिंजो तकियो बनायो। उन वण जो नालो ॿुधायो। शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फ़क़ीरनि, मुरीदनि ऐं कारीगरनि समेत शाह करीम जी मज़ार जोड़ाइण लाइ आयो। मज़ार खां ओभर तरफ़ फरलांग पंध ते हिकु वॾे वण जे हेठि पंहिंजो तकियो बनायो। उन वण जो नालो ॿुधायो। जी हा दोस्त, अहिड़े रीति जवाब में असांजा काफ़ी अहिड़ा महिरबान आहिनि जिन खे जवाबु सही नथो मिले, पोइ धुका हणी वण 3, 4, 5, 6, 8, 10 ईअं लिखंदा आहिनि त हीअ बि मिले थो, हीअ बि मिले थो, हीअ बि मिले थो। त मुंहिंजी मूंखे गुज़ारिश आहे त जेको वण आहे, जेको जवाबु सही जवाब में फ़क़ति उहे हिकिड़ो ई जवाबु तव्हां लिखी मोकिलियो। भली तव्हां जेकॾहिं ग़लति आहे पोइ बि हिकिड़ो ई मोकिलियो। जेकॾहिं वधीक लिखंदव, जेकॾहिं उहो सही वण बि हूंदो, पोइ बि उहे ख़त प्रोग्राम में शामिलु न कंदासीं। फ़क़ति हिकिड़ो जवाबु आहे, हिकिड़ो वण। हा, तव्हां ॻोल्हियो त उहो कहिड़ो वण आहे। सुवाल नंबर 3 ऐं आख़िरी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम में ॻोठाणो माहौल हीउ मकालो कंहिंजो लिखियलु आहे? जी हा, हीउ मकालो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे कलाम में ॻोठाणो माहौल हीउ मकालो कंहिंजो लिखियलु आहे। ऐं हाणे उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला जिन असांखे हिन हफ़्ते टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया आहिनि। खिपरे खां
हाजी अब्दुल जलील लगारी, आजिज़ खोखर, ॻोठ रईस अहमद ख़ान मरी खां राशिद अनीस ख़ासिली, ॻोठ मोहम्मद बचल महर खां ग़ुलाम मुस्तफ़ा महर, ॻोठ हाजी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां अहसानुल्लाह लगारी, रियाज़ कालूनी नओं शहरो फ़िरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी, ॻोठ बहादुर जलबाणी खां फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबाणी, नओं शहरो फ़िरोज़ खां आजिज़ गुल हसन महर, वफ़ा नूर मोहम्मद महर, मीर हसन महर, शहर लाड़काने खां सागर साजिद अली मुगरी, नई बस्ती शिदातपुर खां अलाह बचायो सोलंगी, ॻोठ आलम ख़ान ज़रदारी खां मोहम्मद ख़ान ज़रदारी, शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, स्टेशन अलाह दादानी खां राजा रफ़ीक अहमद शेख, ॻोठ हाजी सोबदार चांडिए खां मोहम्मद इसहाक चांडियो, भील कॉलोनी खिपरे खां वफ़ा रामलाल भील, शहर पेरवारी नई आबाद खां वफ़ा ॾेवन कुमार, सांगड़ खां ख़मीसोमल विशनाणी, शाहपुर चाकर खां सिकंदर गुल ओड, काठड़ी खां अलाहवरायो मरी, ॻोठ हाजी मुरीद टालपुर खां मीर अकरम अली टालपुर, शहर दिलशाखा या दिलशाखा दोस्त ईंदड़ ख़त में तव्हां दाल मथां ज़बर ॾियो या ज़ेर ॾियो, जेके ज़बर ॾींदो त पोइ दिलशाखा, जेके ज़ेर हूंदो त असां दिलशाख पढ़ंदासीं। वफ़ा चेलाराम भील, दरगाह नूरो वली थर खां मिस्री ख़ान भट्टी, दरगाह पीर वसण शरीफ़ खां नाज़ुम अली शर, शहर काज़ी अहमद खां गाज़ी ख़ान खोसो, ॻोठ सैयद आकिल शाह खां ताराचंद भील, उमरकोट खां रामचंद ओड, ॻोठ मोहम्मद याकूब मरी खां मोहनदास ओड। ही त हुआ उहे महिरबान जिन असांखे हिन हफ़्ते टिनी सुवालनि जा सही जवाब ॾियारे मोकिलिया आहिनि। जी हा दोस्तो, असां हिननि सही ख़तनि मां अॼु कुणो कढायो आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोड्यूसर मोहतरम ख़ालिद हुसैन खां। अॼु जंहिं महिरबान जो ख़त कुण में निकितो आहे उहो ख़ुशि नसीब आहे। जी हा, उहो केरु थी सघे थो? 28 ख़तनि मां असां कुणो कढायो, जंहिं ख़ुशि नसीब जो ख़त कुण में निकितो आहे। जी हा दोस्तो, उहो महिरबान आहे शहर सांगड़ जो रहवासी मोहतरम ख़मीसोमल विशनाणी। ख़मीसोमल विशनाणी साहब ख़त कुण में निकिरण ते प्रोग्राम पुछनि से पसंदि जे सथ तरफ़ां अव्हांखे मुबारकूं हुजनि। जी हा दोस्तो, अॼु ख़त कुण में निकितो आहे शहर सांगड़ जे ख़मीसोमल विशनाणी जो। असीं हिकु भेरो ॿीहर साईं खे मुबारकूं ॾियूं था जंहिंजो ख़त कुण में निकितो आहे। ख़मीसोमल विशनाणी साहब, अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां पंहिंजो मुख़्तसिर तारुफ़ ऐं शाह साईं जा 2 खां 3 कलाम असांखे जल्द में जल्द ॾियारे मोकिलियो त जीअं ईंदड़ प्रोग्राम में अव्हांजो तारुफ़ ऐं अव्हांजे पसंदि जा कलाम असीं नशर करे सघूं। ऐं जी हा दोस्तो, गुज़िरियल प्रोग्राम में जंहिं ख़ुशि नसीब जो ख़त कुण में निकितो हो उहो महिरबान हो शहर चंबुड़ जो रहवासी मोहतरम प्रिंस एम इब्राहिम शेराणी। हाणे प्रिंस एम इब्राहिम शेराणी जो तारुफ़ साईं मुख़्तसिर तारुफ़ लिखी मोकिलियो। तारुफ़ करण खां पहिरीं काफ़ी ॻाल्हियूं लिखियूं अथसि जेके असां पढ़ियूं आहिनि, असां उन्हनि ते ज़रूरु अमल बि कंदासीं। ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहा लिखी अथसि, तमामु सुठी ॻाल्हि आहे त संदसि लाइब्रेरी में 3000 किताब मौजूदु आहिनि। ॾाढी ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे त साईं अव्हांजी लाइब्रेरी आहे, अव्हां वटि 3000 किताब आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी त असांजा उमेद त ॿिया बि अहिड़ा दोस्त आहिनि उन्हनि वटि बि लाइब्रेरियूं मौजूदु आहिनि ऐं किताब उन्हनि में एतिरो तइदादु हूंदो, कुझु घटि हूंदो, कुझु वधि हूंदो। बहरहाल किताबनि टीम BA, उमिरि 38 साल, धंधो ज़मींदारी, मेंहुनि जो वापारु करणु, विंदर किताबनि सां गहरी दिलचस्पी,
रेडियो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ स्टेशननि तां नशर थींदड़ इल्मी, अदबी, तफ़रीही ऐं आम मालूमाती प्रोग्राम शौक़ सां ॿुधणु ऐं ख़त लिखी हिसो वठणु। पसंद जी मौसम सियारो, मुल्क पाकिस्तान, किताब क़ुरान पाक ऐं शाह जो रिसालो। प्रिंस एम इब्राहिम शेरानी जी एड्रेस आहे एम इब्राहिम शेरानी, तालको चंबुड़, पोस्ट ऑफिस चंबुड़, ज़िलो टंडो अलियार। इहो साईं जो मुख़्तसिर तारीफ़। साईं अञा लख कुर्ब महिरबानियूं जो अमां पंहिंजो मुख़्तसिर तारीफ़ लिखी मोकिलिया आहे। जी हा, अमां इहो बि लिखियो आहे त तारीफ़ मुख़्तसिर न हुजे, तारीफ़ वधीक हुजे। साईं असांजे प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे त जेतिरो आहे अव्हांखे ख़बर आहे त असांजो मक़सदु आहे त शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो पैगाम असीं आम माण्हुनि ताईं पहुचायूं, दुनिया ताईं पहुचायूं पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए। शाह साईं जो पैगाम शाह साईं जे कलाम में मौजूदु आहे। जेकॾहिं असां तव्हां दोस्त बेघरा तारुफ़ बेमक़सद